घर बिठा था घर बिठा था हाँ ना भाव घर आता था वकील सैफुद्दीन लगारी जा कंबल शो घर भरा थई वो भी अगर नहीं है तो मुझे हाँ ना इमाम जा पांडेरा आया हुसैन सोने जा असांजी इमाम बारगाह के इमाम बारगाह साड़े देखो ना खाली पटण जी कोशिश कई था कुकड़ में सिनाणे असां गरीब आया असां यतीम आया असां अली जा पांडेरा आया असां इमाम जे चौकान में वेठा हूं बाबा असां इमाम जे चौकान में वेठा हूं असां जे हुसैन जे चौकान में वेठा हूं असां अली जे चौकान में वेठा हूं इमाम जा पांडेरा आया अली जा पांडेरा आया कुरान पे कुरान खड़ी आई जर चल शुक्र आज दी सो इमाम बारगाह जे चौकान पे असां जी इमाम बारगाह जे चौकान पे भाई दिया काफर ने यजीद अल काफर मी मीडिया ही ने पहुंची है वहां ये इंसाफ वाला लगारी चौक कहते इंसाफ वाला लगारन जो ना असलो ते ठडे वडे रान पर सब भरवान अग में फैसलो भी थियो आ इंसाफ आ इमाम बारगाह के रातो ने दे के इमाम बारगाह रातो के पुलिस आ या वकील पाण जी पुलिस वकील हर शे हुनई छो बुधाई बात ना है हिते हर शे हुंदो पैसे जो कमाल है हिते पैसो जो को दींदो उने हलंदो गरीब जो मना ना है कोई ना केर कोने इनन जो केर भी कोने अच्छा घर भी रहता था 20 लाख वटियो घर भी रहता था 20 लाख वटियो उने का बोले दुकान के धार का नन मथी तो वेंदी दुकान जो घर भी चवंदा वो चवंदा घर भी रहता तो बुधाइंदो तो भाव तो घर भी रहता था चरिया ये तो सामू हाल हर शे ये मीडिया सोशल मीडिया अस हाणे अपलोड कंदा या मेहरबानी कजो या खबर पहुंची वेंदी आशिक लाइव हलाइस न अज तो 2 रुपया बुधने अपलोड थींदी तो खबर पहुंची वेंदी न जो हाणे अपलोड थींदी तो वो खबर पवंदी उनके या माण्हू अॻिमी बि असां सां करे पियो साईं इमाम बारगाह खे ॿुधाए तूं ॿुधाए असांजो केर ई न हुयो हिते अच्छा केर असांजो केर ई न हुयो हिते इमाम बारगाह खे बाहि गई हीअं पहिरियां पंहिंजा ड्राइवर अच्छा उहो ई माण्हू वो केर हुन नालो तो बतायो केर हो जो उहो सैफुद्दीन रहम बश्क जो पुट आहे साहब वो लगारिया है ना हाँ भी तबको असां जे लाइ तरियूं में असां जे लाइ बारे जो वाह भी असां इन जे करे कोई कोन थो जॾहिं छाजे करे असां ने किलो 10 चकर कुरान घर थरी में जुलूस कढियो 10 चकर कुरान घर खणी विया त बि कोन थो ॿुधे 10 चकर असां चए इमाम बारगाह जे करे असांजो वेल असांजो दुकान भी रहता था घर भी अरे चए गाया अरे चए इमाम बारगाह वाह भी तबको इमाम बारगाह जी वो सॼो रिकॉर्ड इमाम बारगाह जी आए वाह भी तबको असांजो निंड आराम करे छॾी निंड शिया हुजे त असांजो पुछा शिया जो ॾींहुं करे शिया हुजे घरनि में इमाम बारगाह लॻल घरनि जे मथां घरनि जे मथां इमाम बारगाह लॻल आहिनि घरनि जे मथां फोटू लॻल आहिनि असां मिस्किन आहियूं असां को पैसा वठा कई को बि असां जे मथां पैसा ओए मीडिया को फैसलो के 100 साल दिया हिते 5-6 माण्हू भी मरी विया आहिनि असांजा इमाम बारगाह जो नुक़सान बारियूं तोड़ियूं अथई इमाम बारगाह खे नुक़सान भित करी अथई कैबिन इमाम बारगाह जे हथ में आहे नुक़सान इमाम बारगाह जो छो कई इमाम बारगाह जो नुक़सान छो कई छो ज़ुल्म जो करायो असां कश्मीर में वेठा आहियूं असां
हेडो है सनकू वाले हेडो ने सो पैसा बता पैसा हाँ बुधा रेडी करे पंद्रह दी आतुरी ते डालवा गला गला पैसा बता ते 15 दी आतुरी ते डालवा नखा पैसा खड़ी जा को એને બટ ખાતો તો ખાતો ને તું પેસા બટ ખાતો પીના હે એ જબરદસ્તીયા પેસા બતા જજ એ હે ભલો તો કરને કોવો ના છે એને જા હત્તા ખરા છેડા છેડા આખર વસ્ત એ સાબ પાર થો નિસો પુલિસ લાગે તો ફેસલો કરો નિસો બોલો ભાઈ દુકાન ફકીર સાબ ફેસલો एकदम मोबाइल अपलोड कर कट्टर लहा पिया